कंबर रिपोर्ट काजी न्याज हुसैन कंबर हाइड्रो इलेक्ट्रॉनिक वर्कर्स यूनियन सब डिवीजन कंबर तरफा लाइनमैन अली मोहम्मद जतोई मथा कातलाणे हमले खिलाफ FIR में नामल जवाबदार जी गिरफ्तारी न थियण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते डिवीजनल चेयरमैन वज़ीर अहमद चांडियो नदीम कामालाणी सजाद मंगी सजाद गोपांग ऐं ॿियनि चयो त असीं ॾींहुं राति अवाम जी ख़िदमत करियूं था। मोट में कुछ समाज दुश्मन अनासिर ऐं बिजली चोर माण्हू असांजी मेहनत जो सिलो असां मथां तशद्दुद करे ऐं फायरिंग जे नतीजे में ॾियनि था। हुननि चयो त शिदात कोर्ट में PTI अॻवान गैर कानूनी कनेक्शन न करण ते लाइनमैन अली मोहम्मद जतोई मथां कातलाणो हमलो करे खेसि ज़ख़्मी करे विधो, जॾहिं त संदसि FIR दाख़िल थियण खां वठी हुननि महल ताईं गिरफ़्तारी कोन थी सघी आहे ऐं उल्टो मुल्ज़िम सियासी असर रसोख़ इस्तेमालु कंदे लाइनमैन खे जिबरी बदिली कराए रहियो आहे। हुननि वफ़ाक़ी वज़ीर पाणी ऐं बिजली समेत सेप्को सखर डिवीज़न जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो त ड्यूटी दौरान सेप्को लाइनमैननि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं लाइनमैन अली मोहम्मद जतोई जी जिबरी बदिले ख़त्म करे खेसि शहदात कोर्ट में बहाल रखियो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कंबर।